या अल्लाह बिनबुव्वत या मोहम्मद बिविलायत या अली बेहक अली बेहक ज़हरा बेहक हुसैन। सलवात बाबा से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। मजमू काफी सलवात जो आवाज करता सलवात बाबा से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अगे तो सलवात चाहिए पढ़ो मुझे कोई दिल्ली तो पढ़ो सुनी सुनी सलवात। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। नारे तकबीर अल्लाहु अकबर। और आवाज बुलंद करे नारे तकबीर अल्लाहु अकबर। नारे रिसालत। या रसूलल्लाह। आवाज इतरो मत रखो जो बाहर खबर पे तो मोमिन मजलिस में बैठा हो। नारे रिसालत या रसूलल्लाह। नारे हैदरी अली मिली करे नारे हैदरी अली मौला। वाजिब समझे पहले मोमिन का वठी आखिरी मोमिन ताईं सलवात तमाम ज़माना दे ज़हूर वास्ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। कोशिश करो सलवात क्या पोया गंजी पढ़ो एड़ी पढ़ो जो चौड़ा राजी थी जरूरी सलवात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। दुआ दुआ जिक्र दे सदके जेतरा मोमिन बीमार है मौला शिफाए कामिला अता फरमाए। आमीन। जेतरा मोमिन बे औलाद है साइद रबाब जे सदके मौला झोली आबाद फरमाए। आमीन। जेतरा मोमिन हज जवारी जी तमन्ना रखंदा मौला हज जवारी नसीब फरमाए। आमीन। बानी मजलिस जवार अब्दुल रशीद जो बच्चन समय ऐ तमाम लंगर न्याज मौला कबूल फरमाए। आमीन। जेतरा मातमी मुकानी जिक्र में आया हो मौला तांजा कदम कदम से गुनाह माफ फरमाए। आमीन। ऐसा जो मौसम स्टेट सेक्रेटरी साहब का मौला से कामला था फरमाए। आमीन। मौला तांजे बच्चन के नमाजी बनाए। आमीन। मौला जो हुसैन जो आजादार बनाए। आमीन। आमीन। वेड़ा मुसलमान जा बानियान जा आजादारन जा आई तबीयत में पढ़ा बच्चे में बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। रशीद इलाके वाला हुसैन के जिक्र जो कसमाते दिना ना नाना एक गाल जो अरमान ज़ैनब जी के ने गाल जो नाना हर मोड़ ते ईसा जा उम्मती चादर दींदा रहा तुझी उम्मत रुटी दी नाना अन्या ताईं अखियुनि जॻह उहो मंज़र अचे थो जॾहिं हिकिड़ो बुढ़ो ईसाई शाम जे बाज़ार में ईअं बुरका हथनि ते खणी भॼंदो पुछंदो पियो अचे हिननि में मोबाइल वारी ज़हरा जूं धीअरूं कहिड़ियूं आहिनि। चयो तूं बुरका छो थो ॾे तूं त मुसलमान ई न आहीं। चई राति मरियम जा वार खुलियल ईसा जे मथे में खा कोई भॼंदो चवंदो पियो थियो पादरी जे मूंखे राज़ी करणो अथई त तुंहिंजे मोहल्ले में मुंहिंजे सरदार जी धीउ बुरको घुरण आई। मरहबा मरहबा। अगले जुमले जो सैयद बैठो आहे या चिठीदारी जो पुरानो कोई आज़ादार बैठो आहे तो माफ़ी वठी तो पढ़ा बीबी चवंदी नाना जेको सफ़र ते वेंदो आहे न उहो पोयनि जे लाइ तोहफ़ा आणींदो आहे। हिकिड़ो तोहफ़ो ज़ैनब तुंहिंजे लाइ खणी आई आहे शाम खां। हुसैन जे ज़िक्र जो कसमा बीवी जे भरिसां पई करबला जी लुट वारी ॻंढ उन लुट मां हुसैन जे तीरनि वारो चोलो कढी नाने जे क़बर ते रखियईं। क़बर ते रखण जी देर हुई ज़ैनब जी नाने जी क़बर हली। नाना छड़ो कमीज रखी तो मैं क़बर ते हलई अखियुनि सां खुसंदे त ज़ैनब ॾिठो। नाना को वॾो परे पंध न हो 70 कदम जे वेथ ते ढोई ॾेई चवां पई नमार ज़ैनब जो ग़रीब अल्लाह जुमलो अगलो आज जेकर मां माफ़ी वठी आहे बाबा रियाज़ से 31 साल गुज़रिया ज़ैनब जे भाउ जी नौकरी ॾींदे मुंहिंजे ज़ाकिरी में एॾो ॾुखियो जुमलो न आयो आहे। नाने जे क़बर ते रोई चई नाना नाना ॾींहं जो खणी आई आहे हुसैन जी कमीज़ कॾहिं टाइम मिलियो त ज़ैनब राति जो पंहिंजी कमीज़ खणी ना ना बई कमीज़ अल्लाह हयाती कराई
ना ना भई कमीस तुझे कबर ते रखंदमि फ़ैसिलो पाण कजां घणो तुझे पुटनि खे मारियो अथऊं या तुझे धीअनि खे मरहबा मरहबा उन थकण वारी कौम सुबह 10 बजे जी मजलिस शुरू आहे पर पोइ बि ईअं थो रहे ॼण मजलिस हाणे शुरू जॾहिं नाना कॾहिं टाइम मिलियो त ज़ैनब रात जो पंहिंजी कमीज़ खणी ईंदे नाना भई कमीस तुझे कबर ते रखंदमि हेॾो हुसैन जी हेॾो ज़ैनब जी फ़ैसिलो पाण कजांइ घणो तुझे पुटनि खे मारियऊं या तुझे धीअनि खे मारियऊं मरहबा मरहबा रीज धीअ राज़ी नौकरा नौकरा अल्लाह बच्चन जी हयाती कराई अल्लाह भेण जो पर्दो सलामत रखे उतां उठी सिधो भाउ जे ख़बर ते आई हसन भाउ मुबारक हो जाई तू मुंहिंजो अमीर बिस्मिल्लाह नौकरा नौकरा बाबा नौकरा चई नाना कॾहिं टाइम मिलियो त ज़ैनब रात जो पंहिंजी कमीज़ खणी ईंदई फ़ैसिलो कजांइ घणो तुझे पुटनि खे मारियऊं या तुझे धीअनि खे मारियऊं मरहबा हसन भाउ जे ख़बर ते आई हसन जे ख़बर ते होरिया होरिया जॾहिं अबीर भाउ मुबारक हो जाई तू मुंहिंजो अमीर भाउ आहे हुसैन ग़रीब भाउ आहे तू वतन वारो आहे हुसैन बेवतन आहे 28 सफ़र तोखे ज़हर मिलियो न तो मूंखे छड़ो हिकु दफ़ो पाणी घुरियो मां तोखे 9 दफ़ा पुछो हसन पाणी ॾियां अदा पाणी ॾियां भाउ पाणी ॾियां जॾहिं मूंखे हुसैन ॾही जॾहिं 9 दफ़ा घुरियो ज़ैनब पीआरे न सघी हुसैन जी लाश उस में पई हुई पूरे सफ़र में सकीना चए भई सजाद जेको करबला जो माण्हू अचे न उन राईअ खां पुछी ॾे पोइ ते बाबो छॾे आई हुयमि कंहिं बाबो दफ़नायो हो मां बेकफन बाबो छॾे आई हुयमि हुसैन गवाह है बाबा शमशाद हुसैन मूंखे हुसैन जे सजदे जो कसम आहे ग़लति पढ़ाए मां में ज़माना जो मुजरिम बण जाओ बीबी अम्मा जे ख़बर ते आई धीउ खे दुख मिले न शाह रशीद वारो उहा धीउ पीउ खे न ॿुधाईंदी भाउ खे न ॿुधाईंदी आहे किथे अकेले में माउ मिले न माउ खे चवंदी अम्मा मूंखे हे दुख आहे अम्मा मूंखे हीअ तकलीफ़ आहे इन इलाइक़े वारो बीबी तो मां जे ख़बर ते आई न साल खां पोइ अम्मा अम्मा करे ख़बर ते किरी आहे चए अम्मा ॿियनि सां घणियूं ॻाल्हियूं तोसां घणियूं ॻाल्हियूं न आहिनि तोखे सिर्फ़ु इहो थी ॿुधायां तूं जे बाबे जो सभु कुझु बचाए आई अम्मा पंहिंजे बाबे अली जो सभु कुझु लुटाए आई अम्मा मुंहिंजा भाइर मारिया विया अम्मा मुंहिंजा बछड़ा मारिया विया मरहबा मरहबा ज्यादा पढ़ी हुसैन गवाए बीबी वही हुई तभी पेके घर 28 रजब तेरे मदीने को हली तभी पेके घर आई तभी पेके घर 17 ॾींहं हजरत अब्दुल्ला ईंदो रहियो रोज़ ॾींहुं चवण बाबा अम्मा आई आहे अम्मा खे चओ घर हले घर जो दर खोले धीअ खे सभु मिले हा पुट अॼु चवंदुमि आयो शाम जा हाल कूफे जा हाल सॼो ॾींहुं चाचो भाटो रोई रोई बेहाल थी वञनि हज़रत अब्दुल्ला बेहोश थी वञे त सजाद त मटे ये सजाद बेहोश थिया त हज़रत अब्दुल्ला होश में वरी सरकार अब्दुल्ला रोई मोटी वञे केॾे 17 ॾींहं आयो न सजाद मोच में चए थो चाचा छा हुन उहा ॻाल्हि जेका रोज़ धर्म सोचे थो अचे सजाद धीअ दरवाज़े ते बीठी हूंदी चवंदी अम्मा खे चओ घर हले सजाद अंदर अम्मा तुझो शरई वारिस आयो आहे चए थो घर हलो घर जो दर खोलियो चए थी सजाद मां पंहिंजो दर कीअं खोलियां हुसैन जो त अञा बंदि आहे मुझे अकबर जो दर था बदला मां पंहिंजा दर कीअं खोलिया अम्मा वञणो ज़रूर आहे मौला थोरो सर त खणो चाचा सर त खणो जॾहिं न्याणियूं वञनि न पेके घर में सावरे त पीउ मां कुझु न कुझु ॾींदा आहिनि सजाद हिते आयो जाते सोहरा मिटी ते वेठी ईअं निमाणी अखियूं खणी चए थो सोहरा कुझु अथई त ॾे मां करबला जो लुटियल मां शाम ग़रीबा जो लुटियल सोहरा रुमाल में बदुरनि जूं जोड़ियूं ॾेई चए उहे दुरनि जेके बाबे ईद ॾींहुं पाराया चए थी रखिया मां अकबर जे शादीअ जे लाइ न भाउ शादी कई न भेण दूर हटाया सजाद खणी आयो अम्मा ये मुझे नंढो तोहफ़ो क़बूल पए ज़ैनब वार खोलिया चए थी सकीना जे दुरन करबला वारियो अॼु सोहरा जा दुर मदीने चए थी दुआ छो न थी घुरियो त ज़ैनब ॾुखण खां मरी वञे सभिनी खे ख़बर आहे जॾहिं न्याणी वञे न या त बाबो छॾे ईंदो आहे पीउ न हुजे त ॿाहिरि छॾे ईंदा आहिनि
जलाल अब्दुल रशीद अल्लाह तुझे भेड़ों जो पर्दो सलामत रखे हुसैन ने सजदे जो कसम आ जे भा न हुजन न त पी छॾे अचे पी न हुजे त भा छॾे ईंदा अॼु पहिरियों दफ़ो अली जी धी सावरे घर थी वञे कॾहिं सजे थी ॾिसे कॾहिं खपे थी ॾिसे पंहिंजो पाण खे चए थी अॼु मुंहिंजो गाज़ी हुजे हा अॼु मुंहिंजो अकबर हुजे हा जेको मूंखे घर छॾे अचे हा सजाद पुफी जो हथ पकड़े चए थो अॼु गाज़ी बि मूंखे सम्झे हा अकबर भी मां के समझे सजाद भी मां के समझे आमा तो के घर छड़े अचा जी जो बस में रहन जिया जी जो दरवाजे ते आई ना बैठी किए मोह के पे के घर में कंद के सावरे घर में जे भेण के भाइरन जे घर जा घर बंद हो जाए चावा भेण चुप कर दे बाजे घरन जा दरवाजा ॾिसंदी आई हसन जो दर ॾिठई नरनी हुसैन जो दर ॾिठई नरनी जॾहिं गाज़ी जे दर ते आई अली जे धीउ जो भेण वस में न रहियो रोई चेती गाज़ी ज़ैनब अञा जी अली मरहबा मरहबा गाज़ी ज़ैनब खे अञा घणा दुख ॾिसणा आहिनि मां बिस्मिल्लाह कया मां बिस्मिल्लाह कया जंजू नंढियूं धीअरुनि हथ त खणो जंजू नंढियूं धीअरुनि बीबी ज़ैनब धीअ मदीने छॾे वई हुई पंहिंजो पाण खे चवनि थियूं अधी लॻे थो ॿार काई सवाल न अम्मा चवंदी काई फ़क़ीराणी अचे घणी देरि न विहारजो हाल त पुछाऊं ॿई भेणियूं हथ ॿधी बीठियूं आहिनि रोई चवनि थियूं माई असां ग़रीब आहियूं असां अली जूं ॾोठियूं आहियूं जाफ़र तैयार जूं पोठियूं आहियूं जेको सवाल तई ॿुधाए असां पूरो कयूं अली जी धीउ चए थी मां घुरण वारी न आहियां मां पाण वॾे अमीर पीर जी धीउ चए थी घुरण वारी न आहे त हिते छो वेठी आहे रोई चए थी मां तव्हांजो क़ुरान ॿुधण आई ॾाढो भलो क़ुरान जूं पढ़ो रोई चवनि थियूं माई तूं छड़ो असांजो क़ुरान ॿुधो आहे तूं असांजी मां ज़ैनब जो क़ुरान ॿुधे असांजी मां एॾो भलो क़ुरान पढ़ंदी हुई जो नानो अली लिकी लिकी धीउ जो क़ुरान ॿुधंदो रोई चवंदो ज़ैनब बाबो क़ुरान पढ़ण त सदके वञे मरहबा मरहबा चए थी मां क़ुरान ॿुधण आई आहियां बीबी अगरि क़ुरान ई ॿुधणो थी त अंदरि ॿुध न लवान अल्लामान क़ुरान ई ॿुधणो थी त अंदरि ॿुध चए थी मां हिते सही आहियां बीबी ते मिटीअ ते वेंदी असांजो बाबो असां ते नाराज़ थींदो मथे को करे चए थी मां ॼाणा तव्हांजो बाबो ॼाणे तव्हां क़ुरान पढ़ो हिन इलाइक़े वारा ॿिन्ही भेणुनि जा क़ुरान रालनि ते खुलियल आहिनि वॾी भेण पढ़े थी नंढी ईअं थी रोए जीअं सावण जो मींहुं वसंदो रोई चए थी अधी क़ुरान छो नथी पढ़े चए थी कीअं पढ़ा तो ॾिठो आहे तूं जॾहिं ॻाल्हाए पई इन बीबीअ जो सर ज़ख़्मी इन जे चादर खे बाहि लॻल आहे इन जे पेरनि जूं तरियूं ज़ख़्मी आहिनि काथे असांजी मां त न आहे एतिरे में जनाब अब्दुल्ला आयो चए थो बचड़ा हीअ फ़क़ीराणी छो वेठी आहे बाबा घणा दफ़ा पुछो आहे चए थी मां घुरण वारी न आहियां चए थो लॻे थो हुनजी घुर्ज घणी हूंदी त थोरो ॾिनो हज़रत अब्दुल्ला दीनार खीसे मां कढिया हथनि ते रखी चए थो बीबी मुझे धीउ ते रज नथी जेको सवाल तई मूंखे ॿुधाए अली जी धीउ मथे मां करे होरिया होरिया चए तॾहिं काथे वञे जॾहिं बुरको पई घुरो तॾहिं काथे वञे जॾहिं 5 लख पे गया था नाचू नचनि पिया तबल वॼनि पिया हुन जैसा हथ खणी चवनि पिया इहा ज़ैनब तूं थकियल वेठो तूं थकियल वेठो
इन इलाके वारो बीबी चेती जॾहिं मां वसनीअ में मलाइका मुंहिंजे तरह ते पिनंदा हा अब्दुल्ला टक्कर हणी चए थो मलाइका जो पिनंदा तूं कई ज़ैनब चेती हा चाचे जा आया मां हा ज़ैनब हाय हाय चए तो चाचे जाई कोई हाल है चेती मां मुहर्रम करबला चौथी पानी बंद सती खैमा बचाओ चेती चाचे जाया नहीं जेडी अकबर के पर्ची लगी खाली जपानो कलम छाओ लाशन पे घोड़ा भजायो रोई चे तो पांजे नमन भारन जी गाल बुधाई रोई चे तो जल्दी दस मुझी जोड़ी अन्य सोचे तो रोवा या न रोवा चाहे तो मुझे बचड़ा काढ़े जाओ अली जी थी पुरखे में हाथ कजो रोई जी बचड़ा सलाम दीवार अली जी थी हाथ कजो अब्दुल्ला बैठो भी आओ उठो भी आओ हो रहा चे तो हाय गरीबी चेती पुट प्यारा थी तो जियरा करे जाए चे तो पुट जो दुख ना है जडे हाथ कजे हथल के दाग छा जाए रोई चेती ए ना आसार असीरी दे ओ एक साल में कह दिन